अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपामन हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर हिते असां सां गॾु हूंदा आहिनि जेके उन बीमारी बाबति तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। नाज़रीन, थधि जी मौसम शुरू थी वई आहे, सियारो अचण वारो आहे, थधि तक़रीबन तेज़ी सां वधी रही आहे। जॾहिं थधि जी मौसम अचे थी त नंढड़नि ॿारनि खे कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि? एलर्जी थी सघे थी, एज़मा जेको दमे जी बीमारी थी सघे थी, छाती जी ख़राब जो इन्फेक्शन थी सघे थो, या न्यूमोनिया थी सघे थो। त जॾहिं शुरूआती जॾहिं सी शुरू थींदो आहे त काफ़ी तइदाद में नंढड़ा ॿार जेके से बीमार थींदा आहिनि। असां हिनखे ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके शुरूआती सर्दी में कहिड़ा एहतियात कजनि या कहिड़ियूं जेके से बीमारियूं थींदियूं ऐं उन्हनि जो इलाजु कीअं करे सघिजे थो, उन्हनि जो बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, कहिड़े तरीक़े सां असां उन्हनि खां बची सघूं था ऐं वालिदीन पंहिंजे ॿारनि जी कीअं हिफ़ाज़त करे सघनि था। असां हिन मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर इक़बाल अहमद मेमण, जेके पाण ॿारनि जी बीमारी जा माहिर आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो, ख़ैर सां? डॉक्टर साहब, हूअं त तव्हां माशाल्लाह ॿारनि जी बीमारी जा माहिर प्रोफेसर आहियो, हज़ारनि जी तइदाद में मर्ज़ बि ॾिठा, मरीज़ बि ॾिठा। जॾहिं सर्दी जी मौसम अचे थी, जॾहिं शुरूआत थिए थी, छो त हाणे मौसम तक़रीबन सर्दी जी मौसम शुरू थी वई आहे, त जेके ख़ासि तौर ते नंढड़ा ॿार आहिनि उहे मुख़्तलिफ़ छाती जे इन्फेक्शन में, छाती जी बीमारियुनि में मुब्तला थी वेंदा आहिनि। कंहिंखे छा खंघि थिए थी, कंहिंखे ज़ुकाम थिए थो, कंहिंजो गलो ख़राबु आहे, कंहिंखे न्यूमोनिया थी थिए। त जॾहिं छा सर्दी जी मौसम जॾहिं वधे थी त छा वायरस वधी था वञनि, बैक्टीरिया वधी था वञनि, जरासीम जेका आहिनि उन्हनि जो ग्रो थियण जी सीज़न वधीक थी वञे? अक्सर शुरूआती सर्दी में ॿार वधीक मुतासिर थियनि था, बीमार थियनि था। साईं, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। सर्दी जी मौसम त शुरू थी वई आहे, पर सर्दियूं अञा किथे किथे कोन पहुचियूं आहिनि, पर किथे किथे सुठी पहुची वई आहे। ऐं इहा ॻाल्हि बि सही आहे त जेको ॿार हुजनि चाहे वॾा हुजनि हक़ीक़त में, पर घणे क़दुरु ॿार उहे थधि, ज़ुकाम, खंघि, एलर्जी, ॼारो, इन सभु न्यूमोनिया, इन सभिनी में वधीक मुब्तला थियनि था। ऐं उनजो सबबु इहो आहे त नंढा ॿार जेके आहिनि से पंहिंजो हिकिड़े अंदाज़ में वॾनि खां जुदा न आहिनि, घुमंदा फिरंदा, पर ॿार वॾे जे हंज में अची वेंदा, वॾे खे चुमियूं ॾींदा, भागर पाईंदा, यानी वेझा वेझा थी रहंदा आहिनि। जेतिरो माण्हू घणे क्राउड में या वेझा वेझा हूंदो ॿिए ॿिए खे, ओतिरो बीमारीअ जो, हिन साह जी बीमारियुनि जो हमिलो वधीक थिए थो। ॿियो, ॼण सर्दी थिए थी त हाणे असां ॿाहिरि पधर में वेहणु छॾे ॾींदासीं। हींअर असां कमरा बंदि कंदासीं, दरियूं बंदि कंदासीं, ऐं हवा जो वहिकिरो जेको आहे घटिजी वेंदो। जीअं जेतिरो वहिकिरो घटिबो ओतिरो जेको असीं ॻाल्हायूं था, ॿोलायूं था, निछूं ॾियूं था या खंघूं था, या रुॻो सादे आवाज़ करण सां, रड़स करण सां, वात ऐं नक जे पोएं हिसे में जेके जीवड़ा आहिनि उहे हवा में अचनि था। हीअ आउं ॻाल्हायां पियो त हीअ हवा में जीवड़ा अचनि था। जेकॾहिं हिन कमरे में हवा जो वहिकिरो घटि हूंदो ऐं माण्हू वधीक हूंदा त इहे जीवड़ा जेके हवा में विया उहे ओतिरनि वधीक माण्हुनि खे वधीक असरअंदाज़ थियण जो ज़ोर रखनि था, मुतासिर बिल्कुलु कनि था। अच्छा, उन करे इहे बीमारियूं वधनि थियूं। हिकिड़ो त असां सर्दियुनि में गॾिजी वियूं था, ॿाहिरि हिकिड़े हंधि ॿारींदासीं, हीटर हलाईंदासीं, पोइ गॾिजी थोरा हथ पेर सेकींदासीं, गॾोगॾु कचहरी बि कंदासीं, वरी कुझु खाईंदासीं पीअंदासीं बि, पर उहो हिकिड़े कमरे में थी वियो, वधीक माण्हू गॾिजी वेठा, त उन्हनि हिक ॿिए सां न रुॻो दिलि जूं ॻाल्हियूं ओरायूं, पर इहो बि ओरियूं त बीमारी वधे थी। अच्छा, जॾहिं सर्दी जी शुरूआत थिए थी, मौसम चेंज थिए थी, कुझु गर्मी सर्दी वधे थी, त कहिड़ियूं बीमारियूं मुंहुं कढनि थियूं ख़ासि तौर ते? साईं, घणियूं करे त रुॻो साह जी बीमारियूं सभिनी खां वधीक आहिनि। तंहिंमें ज़ुकाम आहे, उनमें घणे क़िस्म जा वायरसिस आहिनि, राइनो वायरसिस आहिनि, इन्फ्लुएंज़ा वायरसिस आहिनि, पैरा इन्फ्लुएंज़ा वायरसिस आहिनि, RSV रेस्पिरेटरी सिस्टम वायरस आहिनि, मुख़्तलिफ़ फैमिलीज़ आहिनि वायरस जूं, 10 जूं 20 30 40 वॾियूं फैमिलीज़ आहिनि। उन्हनि में सैकड़ो ॿिया उन जा जरासीम आहिनि, उहे हिक ॿिए ॾांहुं हलनि था ऐं बीमारी खे वाधारो ॾियनि था हिकु गॾिजी। तंहिंखां पोइ ज़ुकाम खां पोइ तव्हांखे गले में ख़राश थियणु, उन में ॻाढ़ो किरणु, ऐं पोइ खंघि ऐं सहक, एलर्जी सां गॾोगॾु इन्फेक्शन, ॿई ॻाल्हियूं जेके आहिनि पाण में गॾोगॾु हिक ॿिए खे पंहिंजो साथ ॾेई चढ़ंदियूं आहिनि, हमिलो करे, ख़ुशूसनि नंढनि ॿारनि में। इन करे नंढनि ॿारनि में ॿियो बि सबबु आहे जेको वधनि था, जो ॿार जे जिस्म में दिफ़ाई निज़ाम जी अञा उहा तयारी न आहे, उन्हनि जा जेके हथियार आहिनि उहे ओतिरा प्रैक्टिस, नंढो ॿार आहे उनमें दिफ़ाई क़ुवत जेका मुदाफ़ियत उहा घटि आहे, इन करे जरासीमनि जो या बैक्टीरिया जो मुक़ाबिलो करणु उन लाइ त एतिरो सवलो कोन्हे, इन करे बीमारी वधी थी वञनि। पर गॾो ॿियो कॉलर बि आहे। अच्छा, हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं, धारियो शंकरो ॻाल्हाईंदो, किपरो डिस्ट्रिक्ट सांगड़ खां। वॾी महिरबानी। छा पुछंदो डॉक्टर साहब खां?
साईं डॉक्टर साहब कुछ रिक्वेस्ट करणी आहे। त मुंहिंजो नंढड़ो आहे, अंदाज़न 2 साल जो आहे, जी सो हमेशह लाइ ज़ुकाम हुनखे रहंदो चाहे सर्दी हुजे या गर्मी हुजे, पर हर मौसम में बुखार हूंदो ई हूंदो, ज़ुकाम ऐं बुखार रहे थो। ठीकु आहे। ॿियो का हुनखे तकलीफ़ आहे? बसि इहे ई हुनमें साह जी तकलीफ़ अथसि ऐं ज़ुकाम अच्छा, जॾहिं तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो था त डॉक्टर छा था चवनि, दवा ॾियनि था, पोइ उहो बुखार ऐं ज़ुकाम छॾे वञे थो? टेम्परेरी माना आरज़ी तौर ते माना ख़तम थी वेंदो आहे ऐं उन खां पोइ वरी बि जारी थी वेंदो आहे 15-20 ॾींहं खां पोइ वरी। ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांखे जवाबु ॾियणो। डॉक्टर साहब तव्हां छा सम्झो? 2 साल जो आहे, हमेशह ज़ुकाम ऐं बुखार रहे थो, जेकॾहिं डॉक्टर ॾे वञनि था ठीकु थिए थो, न त वरी थिए थो। छा उतां जो जेको एनवायरमेंट सही न आहे या ॿार खे का एलर्जी आहे या का बीमारी आहे? इहो साईं खिपरे वारनि कहाणी सॼे सूबे जी करे छॾी आहे। सही आहे। हक़ीक़त में हिकिड़ो त नंढे ॿारनि में इहो मामिलो वधीक आहे, जेको अधो शिकायत करे पियो उहा निशानदेही करे पई एलर्जी जी। त नक साह जे नालियुनि में ॼारो थियणु ऐं पोइ उनजे करे साह तेज़ थियणु, सीटी वॼण बि मुमकिन आहे, गॾु बुखार बि थिए थो। इहो काफ़ी आम बदकिस्मती सां आहे। उनजो अमल दख़ल जेको आहे रुॻो पंहिंजे जिस्म सां न आहे, उन में हिकिड़ो त जीनियाती यानी जेको माइटनि में हले पियो, माइटाणू नमूनो, उहो ॼारो या चमड़ीअ जी पंहिंजो एलर्जी। हिनखे छा करणु घुरिजे? हिन जो मक़सदु आहे असांखे छा करियूं, छो त ठीकु कीअं थिए ॿार? हिन जो सिलसिलो जेको आहे कुझु माहौलियत आहे उन तरफ़ पियोसि, त घर जे अंदरि जेको माहौल आहे उनखे बि ठाहिणो आहे। ठीकु आहे, उनखे ईअं ठाहिणो आहे जो उन में स्प्रेज न हुअणु खपनि, सिगरेट बीड़ी जो धूं न हुअणु खपे, रंधिणे जो धूं घर अंदरि न अचणु खपे, उहो बि उनखे पोइ ॿारनि खे असां फीडर ॾियूं था त उहो जेके ॿार फीडर पीए थो त उहो बि न हुअणु खपे, गिलास प्याली हलणु खपे। उनखां पोइ यख थधी या यख खटी शइ ॿार खे न ॾियणु खपे। गॾोगॾु उन्हनि खे जेको हे ॾियनि था कोल्ड ड्रिंक्स ऐं ॿाहिरि जूं शयूं, पैकेट वारी शयूं जेके जिन में मसाला बि आहिनि, रंग बि आहिनि, त इहे नकली रंग आहिनि, उन्हनि खां अवॉइड कयो। इहा काफ़ी हद ताईं बचत करे सघनि था। ॿार खे एलर्जी थी सघे थी? इहा घणो करे एलर्जी आहे। डॉक्टर ॾे वञणु घुरिजे? उनखे ॿारनि जे डॉक्टर वटि वेंदा त उहो जेको उनजो सही इलाजु कंदा त उन सां मुस्तक़िल मिज़ाजी सां पहिरियां 2-3 साल जेको आहे मुस्तक़िल मिज़ाज सां इलाजु करिणो पवंदो, तंहिंखां पोइ इनशा उहो जान छुटी वेंदी ऐं सवली थी वेंदी। भई इहा कंहिं सुठे डॉक्टर वञे त एलर्जी जो जेकॾहिं मुस्तक़िल मिज़ाज इलाजु कजे त उहा एलर्जी ख़तमु थी सघे थी, या जेको सबबु आहे उनखे बि गॾोगॾु माहौल खे बि हेतिरियूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं, मां कुझु बि हिकु सभिनी ते अमल थी वञे त कहाणी भरी थी वेंदी। न ज़ाहिर आहे सफ़ाई सुथराई ऐं माहौल बहितर आहे त बीमारियुनि खे माण्हू बचे। अच्छा डॉक्टर साहब, असांजो जेको ज़िक्र हले पियो, जेका ॻाल्हि ॿोली आहे पई हली, त जॾहिं थधि थिए थी त जीअं तव्हां चओ त खोड़ सारा वायरस बैक्टीरिया जेके आहिनि उहे, छा गर्मीअ में मुख़्तलिफ़ वायरस हूंदा आहिनि, सर्दी में मुख़्तलिफ़ वायरस हूंदा आहिनि? सर्दी जा वायरस जेके आहिनि उहे सर्दी जॾहिं मौसम शुरू थिए ग्रो कंदा आहिनि, जीअं तव्हांजो गलो बि ख़राबु आहे, एलर्जी बि थिए थी। छा एलर्जी ऐं वायरस या बैक्टीरिया या जरासीम सर्दी में ॿई वधंदा आहिनि? हा सी, बिल्कुलु वधनि था। वायरसिस जी वाध वीज वधीक थिए थी, गॾु हिकिड़ो चवंदा आहिनि हिकिड़ी मौसम हूंदी आहे जंहिंमें तबियत ख़राबु या निंड वधीक ईंदी आहे, ॿई ॻाल्हियूं ॾिसी सघूं था। त उहो मिसाल जे तौर ते चवां, साॻिए नमूने वायरसिस जी जेका छेड़ आहे, वाध आहे, उहा कुझु इन मौसम में रहे थी। ऐं ऑब्वियसली ॿियो जेको तमामु ज़रूरी शइ, पाण में गॾिजी वेहण जे करे हुननि जो वाधारो वाध वीज वधीक थी थिए, त वधीक वधनि था, हिक ॿिए ताईं पहुचनि था ऐं हिकु ॿियो इन्फेक्शन कनि था। डॉक्टर साहब कॉलर आहे असां सां। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, महिरबानियूं। केरु पिया ॻाल्हायो, किथां? इशफाक कपड़ो ॻाल्हायां थो सखर मां। वॾी महिरबानियूं। छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर साहब खां पुछणो त मुंहिंजी छोकिरी आहे नंढड़ी, तक़रीबन 3 साल उमिरि थी अथनि जी, हुनजी वज़न नथो हुनजो वधे, तक़रीबन 12 किलो खनि हुनजो वज़न आहे। त डॉक्टर साहब खां पुछणो त छा इहो वज़न सही अथसि या घटि अथसि 3.5 साल जी उमिरि जे हिसाब सां? बीमार त नथी रहे? थोरो घणो बुखार रहेसि थो, उहो हाणे थियो अथसि। खाइण पीअण में सही आहे? खेॾे बि सही थी, खाए पीए बि सही थी? हा, खाइण पीअण में सही आहे। चलो ठीकु आहे, तव्हांखे जवाब ॾियूं। वॾी महिरबानी डॉक्टर साहब। 3.5 साल 3.5 साल 12 किलो तमामु घटि आहे। 12-12.5 किलो त 2 साल जे ॿार जो वज़न हुअणु खपे, ऐं 3 साल 3.5 साल जो तक़रीबन 16-16.5 किलो वज़न हुअणु खपे। सो यकीनन हिते तक़रीबन 25-30% घाटी आहे।
ऐं जेकॾहिं ॿार जी वाधवी लिहाज़ सां घटि आहे त हुनजे पोयां सबब घणा थियनि था, पर सभिनी खां वॾो सबबु जेको सिंध में ऐं पाकिस्तान में लिखियो वञे थो उहो ग़िज़ाई बैलेंस, मुतवाज़न ग़िज़ा जी घटिताई आहे। पोइ ॿारनि खे असां खीर जा 2 या 3 गिलास या वधीक खीरु पीआरियूं था, कोश करियूं था, ज़ोर करियूं था, पर उन सां गॾु बाक़ी घर जी जेको मानी दाल भाॼियूं वग़ैरह आहिनि उन तरफ़ रुझान न आहे। विच मां टियूं शयूं हलनि थियूं जिन में ताक़त न आहे, पर छा करणु घुरिजे त ग़िज़ा खे वधाए या कंहिं डॉक्टर इन में जेके इन उमिरि जा ॿार आहिनि उहे हक़ीक़त में थोरो थोरो बार बार खाईंदा आहिनि, माना उन जो वेला वधायो, 8 वेला करे छॾियो, 3 जे डॉक्टर खे बि ॾेखारियो। ऐं पंहिंजो ग़िज़ा में असांजो जेको सही सुठी ग़िज़ाऊं आहिनि, बेदा मुर्गी दाल भाॼी इहे वधायो, मेवा वधायो, जूस ऐं शयूं घटायो, ऐं उन सां गॾु जेकॾहिं पोइ वाधारो न आहे त एतिरो घटि वज़न हुअण जे करे हिकिड़ो दफ़ो सुठी चकास थियणु ज़रूरी आहे ऐं ज़रूरी टेस्ट करे ऐं पोइ अॻियां। बिल्कुलु सही आहे, तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सम्झी वेंदो। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? सर कलीमुल्लाह राजड़ तो ॻाल्हायां, गोदाम से फ़कीर राजड़ पन्या थी। बड़ी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? सर मां नंढड़े ॿारनि खे हिकिड़ो ॾींहुं बुखार अचे थो, वरी ॿिए छॾे थो, वरी ॿिए ॾींहुं अची वञे थो। घणी उमिरि अथसि? उमिरि तक़रीबन सर 5 साल थींदसि। 5 साल थींदसि। हूअं खाइण पीअण में हलण फिरण में ठीकु आहे? खाइण पीअण सर 2-3 ॾींहं थिया साड़े पीअ नथो एतिरो थोरा घणो। इहो बुखार कॾहिं खां अथसि? बुखार सर तक़रीबन इलाही ॾींहं थिया, महीनो थी वियो आहे, 1-2 ॾींहं बसि बुखार चढ़ेसि न। तव्हांजे इलाइक़े में मच्छर आहिनि? मच्छर सर अचम तमामु ॾाढा हुया, पर हाणे अलाह जी महिरबानी कुझु सर्दी ॾाढा थी आहे। सर्दी थियो, बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾियो, वॾी महिरबानी तव्हांजी। साईं सवाल? बिल्कुलु, महीने जो बुखार छॾे थो, लहे थो, ॿार 5 सालनि जो आहे। हा बिल्कुलु मुनासिबु आहे, पर हक़ीक़त में छा आहे त इन जा घणा सबब थी सघनि था। इहे जहिड़ो महीने जेतिरो बुखार हले, 4-5 ॾींहं त माण्हू चवंदा हिकिड़ो आम बि बुखार ऐं बीमारी हले थी, उनखे माण्हू बुखार जी दवा ॾिनी, 4 ॾींहं इंतज़ारु कयो, सुठो ग़िज़ा ॾिनी त ॿारु ठहियो थो वञे। पर जेकॾहिं महीनो थी वियो आहे त इन जे पोयां किथे पेशाब में सोज़ जी चकर थी सघे थो, किथे निमोनिया जेका अधूरी इलाजु थियो हुजे उहो हुजे, मलेरिया जे तव्हां पुछो मलेरिया थी सघनि था, टाइफाइड बि थी सघे थो, TB बि थी सघे थी, ऐं ॿियूं अहिड़े घणी बीमारियूं डॉक्टर जे दिमाग़ में ईंदियूं, पर उन्हनि जूं निशानियूं ऐं ॿियो उन सां गॾु जेके ॿिया अहञाण आहिनि उहे जॾहिं चङी तरह ॾिसबा त पोइ उनजो सबबु कढिबो। हिन ॿार खे यकीनन पंहिंजे ॿार जे डॉक्टर वटि वञणु खपे, पने अक़ल सखर खैपरो सां बेजान हिते पाण में जेको बि उते सुठो डॉक्टर हुजे उनखे ॾेखारे हिन जी तशख़ीस ऐं चकासूं ज़रूरु थींदियूं, टेस्टूं थींदियूं, ऐं तंहिंखां पोइ फ़ैसिलो थियणु खपे। ईअं ई इहो वधीक कहिड़ी बीमारी हुनजे इलाज छा थियणु वेहणु न खपे। डॉक्टर साहब ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? मां अरशद लेगारी दादू मां ॻाल्हायां थो। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? डॉक्टर खां असांजी नंढड़ी जेका 3 साल जी हुई, उन कास्टिक सोडा खाधी, डॉक्टर खां इलाज करायोसीं पाराक्लिन हॉस्पिटल में जी। पोइ हिननि एंडोस्कोपी कई तो उन सां कमु न थियो त हाणे वरी पोइ इसोफिगोस्कोपी कंदो कराईंदा हुआसीं जिना अस्पताल मां जी। तो हाणे खाइण पीअण में इलाही फ़र्क़ु अची वियो अथसि जी। तो इन जे बारे में पुछणो आहे त इहो अॻिते हली छा ऑपरेशन थींदो या इन जे माना उमिरि घणी आहे हुनजी? उमिरि घणी अथसि? 3 साल। उमिरि 3.5 साल हाणे। 3.5 हाणे बहितर थी वई आहे? हा अॻे खां बहितर आहे। अञा दाख़िला या घर आहे? न न हींअर घर आहे, हर महीने माना कराईंदा आहियूं। ठीकु आहे, बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾियो, वॾी महिरबानी तव्हां, वॾी महिरबानी तव्हां असांखे दादू खां फ़ोन कई। जी डॉक्टर साहब, हाणे इहो मूंखे ॿार बि यादि आहे, कास्टिक सोडा खाई वियो। हा पोइ हुनजो छा थियो, कास्टिक सोडा साड़े थो अंदरां, साड़े पोइ खाधे नाली, हा 2 टिनि खाधे जी नाली में अंदरि सुकोड़ थी थो वञे। पोइ उहो सुकोड़ कॾहिं घणो टाइट हूंदो आहे त जॾहिं हिन जी एंडोस्कोपी कईसीं त उहो काफ़ी तंग हो रस्तो, उनखे उन स्कोप सां खोले कोन सघे, उन खां पोइ डायलिटेशन कबी आहे। त उहा डायलिटेशन जेका आहे उनजो प्रोसेस हे जिना मां कराइनि पिया, NICH मां कराईंदा हूंदा, उते सर्जरी वारा कनि था, उन वटि सामान आहे ऐं पंहिंजो इहो आहिस्ते आहिस्ते डायलिटेशन। हाणे उन सां कुझु हद ताईं खुले थो, पर जेकॾहिं उहा रिंग उहो आहे उनजे अंदरि जेको टिशू स्कार करे चवंदा आहियूं, उहो जेकॾहिं घणो टाइट आहे ऐं खुलण ते कॾहिं खुली थो वञे पर कॾहिं कॾहिं नथो बि खुले। त हाणे इहो जेकॾहिं ॿारु वाध वीज करे वञे, कमु हलंदो रहे, वाध वीज थींदो वञे ऐं तंहिंखां पोइ
उन बाद जॾहिं अमल हिकु हंध ते पहुचंदो त यार हीउ अॻियां कोन पिया वधूं त पोइ सर्जरी जे लाइ सोचणो पवंदो। पर जेकॾहिं उनखां अलावा कमु हले थो त पोइ उनखे ज़रूरी न आहे त ऑपरेशन कजे। ऑपरेशन का सवाल ई न आहे। उते सुठा सर्जन आहिनि जो उहे बहितर फ़ैसिलो करे सघनि था। त मुंहिंजे ख़्याल में वक़्तु आहे, वक़्तु जिते तव्हां इलाजु करायो तमामु सुठा सर्जन आहिनि, उहे बहितर फ़ैसिलो करे सघनि था त छा उनजी उहो बहितर थी वियो आहे या सर्जरी जी ज़रूरत पवंदी। उहो तव्हां उन्हनि डॉक्टरनि सां जेकॾहिं कंसल्ट कंदो त उहे तव्हांखे वधीक सुठे नमूने सां वक़्त ते ॿुधाईंदा। अच्छा डॉक्टर साहिबु असां ज़िक्र कयो पियो त जेकॾहिं थधि जी मौसम जीअं शुरू थी जीअं हाणे चऊं था हिकिड़ो कॉलर आहे उनखे पहिरीं शामिलु करियूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अदा। डॉक्टर ताहिर थो ॻाल्हायां भाउ। वॾी महिरबानी डॉक्टर ताहिर, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर प्रोफेसर इकबाल मेमण असां सां गॾु छा पुछंदो? साईं सभ खां पहिरीं इहो पुछंदासीं जी त असांखे ॿुधायो त साईं हिकिड़ो पेशेंट आहे जंहिंजी एंडोस्कोपी मल्टीपल टाइम थी आहे पर अञा ताईं डायग्नोस न थियो आहे प्रॉपरली, त हाणे हुनजो छा करणु खपे? फर्दर उमिरि घणी आहे हुन मरीज़ जी? मरीज़ जी उमिरि आहे 26 साल, यंग पेशेंट आहे। उहो दोस्त आहे असांजो डॉक्टर, हुनजो ब्रदर प्रोफेसर इकबाल मेमण जेको ॿारनि जो डॉक्टर आहे। अल्ट्रासाउंड करायो आहे, हुनमें असांखे अचे थो मास आहे पेंक्रियास में, MRI बि कराई आहे। हाणे फर्दर छा करणु खपे? छा हुनखे का तकलीफ़ आहे हिन वक़्तु या बहितर लाइफ आहे हुनजी मरीज़ जी? सर हुनखे ऑन एंड ऑफ पेन रहे थो, पेन इन एब्डोमेन। ठीकु आहे, ताहिर तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई। साईं ॿार त न आहे, वॾो आहे साईं, हर इंसान में ॿार आहे, पप्पा सां जवाबु ॾेई रहिया। हक़ीक़त में जीअं अधु ॿुधाए थो त मल्टीपल एंडोस्कोपीज़ जो सबबु घणो करे ERCP हूंदो। ERCP माना उहो नलके सां वञी जेको जितां ब्लुबे जो नलकी थी अचे उते वञी जेकॾहिं सुराख बंदि थी थो वञे या का कंकरी आहे या ॿियो को सिलसिलो उनखे वञी खोलियो हूंदो, उनमें स्टेंट विझंदा आहिनि। ग़ालिबन इहो थियो आहे। इन जो मतिलबु आहे त या उते उन ओपनिंग ते टाइटनेस आहे, स्कार ठही वियो आहे, या पथरी आहे, या नालीअ में अॻियां सोज़िश आहे। त इहो पेनक्रियास जे सिलसिले में पेनक्रियास में मास नज़र अचे थो, मास नज़र अचे थो, तंहिंजी माना उहो वरी नाली जे वेझो आहे किथे, जेका जेको पोयां बि असरु छॾे पियो, अॻियां बि रस्तो रोके पियो। त इहो पीडियाट्रिक न पर एडल्ट गैस्ट्रोएंटरोलॉजी ख़ासि तौर ते लुबलुबे वारो जेको कमु करे थो सर्जन या डॉक्टर, उहो उन वटि वञणु खपे। ऐं उन में मुंहिंजे ख़्याल में सिविल अस्पताल कराची में सर्जिकल यूनिट 4 में सुठी बंदोबस्त ऐं सहूलियतूं आहिनि। पोइ उनखां जेकॾहिं ॿाहिरि अचो था त इन जो हिकिड़ो पंहिंजो GI ऐं इन जो डिपार्टमेंट जिना में बि सुठो आहे। पोइ गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट खे बि ॾेखारे सघनि था, छा उहो उनखे बुनियादी ड्राइविंग गैस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कंदो उहो कंदो ऐं गॾोगॾु सर्जन। डॉक्टर साहिबु तव्हां सां ॻाल्हि जो सिलसिलो जारी आहे, अञा वधीक जेको सो इन ते टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं, ॼाण ॾींदासीं, पर वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्ते जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन, अचो त पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर प्रोफेसर इकबाल मेमण सां शुरू करियूं। असां सां गॾु हिकिड़ो कॉलर पहिरीं हुनखे शामिलु कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, मां सिकंदर लाखो थो ॻाल्हायां लाड़काने खां। वॾी महिरबानी सिकंदर, छा पुछंदो? सवाल पुछो। साईं मुंहिंजो नंढड़ो आहे, उहो तक़रीबन 14 महीननि जो आहे जी, जंहिंखे खंघि ऐं बुखार जी शिकायत रहे थी। ठीकु आहे। हिन जो एक्सरे बि क्लियर था अचनि। वधि में वधि जेकॾहिं डॉक्टर अॼु त थी वियो आहे ऑक्यूपेशन, डॉक्टरी त रही ॾाढी मुश्किल आहे। बिल्कुलु सही था चओ, बिल्कुलु सही था। इहो बि जवाबु वठंदासीं इकबाल साहब जी। त उहे वरी असांखे दवाऊं कीअं लिखी था ॾियनि, हीअ असांजो कैलेरी टेस्ट, पेनाडोल। इन खां पोइ बाबा हिन जो बुखार छॾण जो कहिड़ो सबबु आहे? कई चवनि न भला तव्हां हिकिड़ो सिकंदर साहिबु जॾहिं तव्हां वियो हुते त हाणे बुखार छॾे वञे थो वरी अचे थो? न, बुखार के सुबुह जे टाइम में आहे ई आहे। वरी जेकॾहिं का दवा अचे थी पेनाडोल वग़ैरह जेके रिलीफ जेके फीवर रिलीफ जी वारी दवाऊं ॾियनि था त कहिड़ियूं ॻाल्हियूं, पर पोइ इहो तक़रीबन 14 महीना सफ़र करे उहो खाइण पीअण में सही आहे? तव्हांजो ॿारु खाए पीए थो? हा, खाए पीए सही। अच्छा, ॿाहिरियों खीर भला बोतल जो खीर फीडर पीआरींदा आहियो? कुझु बि न ॾींदा आहियूं, सभु बंदि करे छॾियो। ॿाहिरियों को बि खीर कोन। बुखार तेज़ आहे हल्को आहे? थोरी में कुटी करे या कंहिं चांहि। अच्छा, बुखार तेज़ थो अचे या हल्को हल्को थो रहे? न, सुबुह जे टाइम में हिनखे तक़रीबन 100 ताईं 99 पॉइंट ठीकु आहे।
ठीक है तव्हांखे जवाब ॾियूं था वॾी महिरबानी सिकंदर तव्हां असां सां ॻाल्हायो वॾी महिरबानी पहिरीं त असांजी शिकायत आहे हाणे डॉक्टर उहे न रहिया आहिनि जेके अॻे हमदर्दी सां इलाज कंदा मरीज़नि जा डॉक्टर जेके हाणे मुंहिंजे ख्याल में चाहिनि था त असां पैसो वधीक कमायूं मुख़्तलिफ़ हिकु त इहो आहे इहा डॉक्टरनि जी आम शिकायत आहे न हुअणु घुरिजे पर ॿियो हुननि जे चोॾहनि महीननि जो आहे बुखार नथो घटे छा का एलर्जी या का अहिड़ी शइ आहे जो बुखार खे कंटिन्यू रखी वेठी आहे साईं डॉक्टरनि जे लाइ पहिरीं जवाबु जी त बिरादरी पंहिंजी आहे इन में 5 आङुरियूं बराबरि कोन्हे सभु सुठा डॉक्टर बि कोन्हे सभु होशियारु डॉक्टर बि कोन्हे कुझु उहे बि डॉक्टर वेठा आहिनि जेके हक़ीक़त में डॉक्टर कोन्हे पर डॉक्टरी कमु कनि था सही आहे मिलाए करे हिकिड़ी हमदर्दी ऐं पंहिंजाइप वारो अंदाज़ ऐं जेको सचाई वारो अंदाज़ आहे उहो हक़ीक़त में काफ़ी घटियल आहे ऐं उहो नफ़्सा नफ़्सी वारो आलम चौधारी हर प्रोफेशन में आहे पर डॉक्टर खे त वरी एहतियात करणु घुरिजे सही डॉक्टर खे बिल्कुलु करणु खपे प्रोटेक्शन कोन थो करे ऐं चवां थो चौधारी इहो लॻे थो असां जेके लीडर बि अचनि था उहे बि उतां ई था अचनि जेके डॉक्टर बि अचनि था उहे उतां ई था अचनि त उनजी जेका सिखिया ऐं तरबियत आहे ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि पाण वटि तरबियत कोन रही आहे रुॻो तालीम रही आहे तरबियत तमामु ज़रूरी शइ आहे सुभाणे सुठे माण्हूअ सुठे माहौल लाइ चऊं हाणे त वञूं था 14 महीने जी जेका नंढड़ी आहे जेको सुबुह जो 99 साढी 99 बुखार आहे इहो हक़ीक़त में बुखार जी डेफिनेशन सां मिले कोन थो 100 ऐं 100 खां मथे सारबो आहे बुखार 98 ऐं 100 जे विच में जेको बुखार आहे उहो जिस्मानी मुख़्तलिफ़ हरारत जो अंदाज़ आहे मुंहिंजो ब्लड टेम्परेचर ॾिसंदो त गुज़िरियल 40 सालनि खां मूंखे ख़बर आहे त शाम जो 99 हूंदो आहे ऐं ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह त उहो पर हिननि उमिरि जे ॿारनि में इहो एतिरो तेज़ न करे हूंदो आहे जो ॿ सबब आहिनि हिकिड़ो त उन्हनि खे रत जी घटिताई हूंदी आहे तंहिं करे दिलि तेज़ हलंदी आहे रत जो दौरान तेज़ हूंदो आहे त बॉडी जो जेको आइडियल टेम्परेचर आहे उहो थोरो वधीक हूंदो आहे ॿियो सबबु इहो आहे जो असां उन्हनि ॿारनि खे जॾहिं सुम्हारियूं था सर्दी या थोरो हल्को ॿाहिरि महसूसु करियूं था त असां ॿारनि खे थोरो वधीक वेढ़े वीटे सुम्हारियूं था त जॾहिं उनखे खोलींदासीं या सुबुह जो जॾहिं उथनि था त हुनजो जिस्म निस्बतन वधीक गर्म आहे माहौल में पर हिननि खे छा करिणो कंहिं डॉक्टर ॾे वञनि हिननि जो वञनि त पिया वञनि पिया परेशानी इन में अथनि हक़ीक़त में इन जो घणो करे इहो नंढो ॿारु जेको आहे हुन में रत जी थोरी घटिताई आहे जेको आहे अंदाज़ो लॻाए थो ॾिसो जेकर बार बार का शइ हूंदी आहे त उन जेको पोयां घणो करे को सबबु हूंदो आहे ऐं नंबर 2 हिनखे घणो करे जेको मिडल ईयर करे चवंदा आहियूं परदे जो कंहिं डॉक्टर खे वञी डॉक्टर खे वञी टेस्ट कराइनि जेकर कोई इन्फेक्शन हुन जो इलाज कराइनि त इन बुखार खां बची सघे घणो करे जी साईं इंतज़ार ते उन खे शामिल कयूं था हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम साईं वालेकुम अस्सलाम अदा साईं अली शेर उमर जेकाबाद खां ॻाल्हायां पियो वॾी महिरबानी अली शेर छा पुछंदो डॉक्टर साहब सर डॉक्टर साहब को पुछणो आहे त मुंहिंजो पुटु आहे जी उन्ही खे ज़ुकाम रहे थो पियो ऐं अखियुनि में जेको आहे पाणी वधीक रहे थो पियो अखियुनि में सोज रहे थी पई ठीकु आहे हा खंघि वधीक रहे थी पई उमिरि घणी अथसि उमिरि 8 साल अथसि इहो कॾहिं खां अथसि तकलीफ़ ये तकरीबन साल थियो आहे अच्छा कमकार करे तो पढ़ण तो वने छा हां पढ़ण वने तो 3 क्लास में आहे ठीक है तो इन लाइ मेहरबानी करे बिल्कुल जाओ बड़ी मेहरबानी डॉक्टर साहब समझियो यह सूरत हाल एलर्जिक राइनाइटिस के चवंदा आहियूं जंहिंमें नक अख ऐं गलो इन में पानी इंदो इन में रेशो वधीक थींदो हां ऐं उन में इरिटेशन घणी थींदी अखियुनि में अखियूं थोड़ी सुजी पवंदियूं ख़ासि करे हेठों सही आहे ऐं हिन हंधि सावक जहिड़ो रंग थी वेंदो आहे या काराण जहिड़ो रंग थींदो आहे त इहो एलर्जिक राइनाइटिस आहे एलर्जी आहे इहा उन्हनि हिकिड़ो त जिनियाती थी हले फैमिलीज़ में थी हले ॿियो माहौल उते अहिड़ो हुजे ॿियो घर अंदरि जो माहौल ख़ासि तौर ते या स्कूल जो माहौल ॾिसणो पवंदो उहो कारपेटेड हुजनि था पर असां सफ़ाई कोन था करियूं उहो अंदरि सिगरेट बीड़ी हले थी असां ध्यानु कोन था करियूं उनमें इते बि असांजा डॉक्टर शामिल आहिनि ऐं सभु काफ़ी पब्लिक हुको बीड़ी सिगरेट पीअंदा चवंदासीं ॿारनि जे साम्हूं कोन था पीअनि पर घर अंदरि कंहिं महिल पियो या कमरनि में किथे बि पियो उते ॿारु वञे थो त उन ते असरु थिए हिननि खे छा करणु घुरिजे हिननि खे इहो एलर्जी जो इलाजु को बि चङो डॉक्टर करे सघे थो हुननि खे मूं ॻोठु कोन ॿुधो कहिड़ो पर बहरहाल जगबाद खां त बहरहाल उते डॉक्टर आहिनि तरबियत याफ़्ता सुठा डॉक्टर वेठा आहिनि पंहिंजो एलर्जी जो इलाजु उते थी सघे थो दवाउनि सां थींदो आहे नक में बि दवाऊं लॻंदियूं आहिनि वडी अस्पताल में भी कर सकते हैं या जिते भी उनके पहचान थी सके कराए सके ठीक है एकड़ो भी कॉलर असा ना हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम सर जी अदा केर परवेज लाखो सी दोगन कने का वर्क किया सर किथा जाई
रशीद वगन लाड़काने का सर। वॾी महिरबानी लाड़काने का फोन कई डॉक्टर साहब असां सां गॾु आहे इकबाल मेमण छा पुछंदो? सर डॉक्टर साहब ये पुछणो जे जेको ॿार थींदो आहे औरत प्रेग्नेंट थींदी आहे उन खां पोइ जेको उनजो ॿार हूंदो आहे उहो केतिरे अरसे ताईं माना जेको ग्रोथ कंदो आहे जेको मुकमल केतिरे अरसे ताईं थींदो आहे मां जे पेट जे अंदर? ठीक है तव्हां मां जे पैदाइश खां पोइ या पेट जे अंदर? लाइन कटिजे। हां बहरहाल मूंखे जेको सम्झ में आयो उहो इहो त पुछे त जेकॾहिं ॿार वक़्त खां अॻु में या कमज़ोर थी पैदा थिए थो त उन खां पोइ कैचअप करे वरी नॉर्मल जे बराबरि कॾहिं पहुची सघंदो आहे। त अमूमन जेकॾहिं ग़िज़ा सुठी रहे थी त पहिरीं साल में या वधि में वधि 2 सालनि में उहो कैचअप करे वेंदो आहे ऐं पोइ नॉर्मल जे बराबरि नॉर्मल विज़न में अची सघे थो। मुंहिंजे कहण मां जे पेट जे अंदर बि ॿार वक़्तन वक़्तन डेवलप थींदो रहंदो आहे। न उहो त यको डेवलपमेंट आहे डे 1 खां वठी पैदाइश ताईं उनजी डेवलपमेंट हलंदी रहंदी आहे मुख़्तलिफ़ उज़वनि जी मुख़्तलिफ़ जिस्म जी सॼी साइज़ जी मथे जी दिलि जी फिफड़नि जी उहा हलंदी रहंदी। जेतिरो जल्दी वक़्त खां अॻु में पैदा थींदो ओतिरो कमज़ोरी हर सिस्टम जी वधीक हूंदी। सो उनजी जेका चइजे वाध आईंदा अची पूरा थींदी उहो त हालतनि पटाईंदा रहंदा जेके केतिरियूं कॉम्प्लिकेशन्स या मसइला थियनि था जंहिं मुताबिक़ उहो वापसि नॉर्मल ताईं पहुचनि। ठीकु आहे डॉक्टर साहब कॉलर आहे असां करे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु था ॻाल्हायो किथां? गुलामाबाद शहर जो ॻाल्हायां हिजरे खां। जी छा पुछंदो? छोकिरो आहे मुंहिंजो 8 सालनि जो। जी वो राति जो पेशाब जो मिसाल हंध में वही वञे। अच्छा कॾहिं खां इहा प्रॉब्लम इहो मसलो अथसि? यको इनखे इलाही टाइम थियो आहे। अच्छा कंहिं डॉक्टर ॾे विया आहियो इलाज करायो अथव? पायखानो त कोन निकिरेसि। अच्छा पायखानो त न कंदो रुॻो पेशाब कंदो आहे न? पायखानो ॾींहं जो मिसाल वही थो वञे राति जो न। ठीकु आहे तव्हांखे जवाबु ॾींदा वॾी महिरबानी तव्हांजी। ॾाढो इहा वॾो मसलो आहे त नंढड़ा ॿार जॾहिं बिस्तरे में या पंहिंजे हंध में जेको पेशाब था कनि इहा छा का बीमारी आहे या का कमज़ोरी आहे पोइ खणी 5 सालनि जो हुजे 8 सालनि जो हुजे इहो वॾो मसलो आहे। तव्हां पायखाने जो बि सुवालु पुछो छा ईअं बि थींदो आहे? साईं हाणे पहिरीं त कयूं था पेशाब वारी ॻाल्हि। हा हिकिड़ी नंढो ॿारु जेको हूंदो आहे ख़ासि तौर ते 3 साल खां घटि उहो घणो करे 2-3 सालनि जी उमिरि ताईं पहुची पेशाब जो अंदाज़ ईअं बदिलिजी वेंदो आहे जो घणो करे राति जो पेशाब कोन कंदो आहे। पर तक़रीबन 100% नॉर्मल ॿार 5 साल ताईं कंट्रोल में अची वञणु खपे। ठीकु आहे। जे 5 साल खां पोइ बि राति जो पेशाब करे थो त असां उनखे एन्यूरिसिस चवंदा आहियूं माना पेशाब जो राति जो वेही वञणु। ऐं घणो करे उनजो सबबु असां चवंदा आहियूं डेवलपमेंटल प्रोसेस आहे जेको मसाने खे कंट्रोल करण वारो सिस्टम दिमाग़ ताईं आहे। असां जॾहिं सुम्हूं था त उहो मसानो जॾहिं भरिजे थो त उतां हिकिड़ो सिग्नल वञे थो दिमाग़ खे जाॻाइण लाइ उहो कंडे जी हॾीअ मां थींदो दिमाग़ ते वञे थो दिमाग़ उनखे जवाबु ॾिए थो त बाबा अञा रोक उथियूं था त पंहिंजी था करियूं पोइ राति जो विच मां उथिजे या बाद में उथिजे त उहो तॾहिं वञी ख़ाली थो करे मसाने खे। उहो जेको सिस्टम आहे कंट्रोल जो उहो असीं चवंदा आहियूं डेवलपमेंटल आहिस्ते आहिस्ते किन फैमिलीज़ में तयारु थिए थो। घणो करे अहिड़नि ॿारनि जो माइटनि में माउ या पीउ या सिग्नल सही कोन्हे। ॿिया सबब जेकॾहिं इहो घणो करे इहो सबबु आहे। पर जेकॾहिं ॿार खे शुगर थी वञे ख़ुदा न ख़ास्ता पाणी तमामु घणी थो पीए जंहिंमें सुपारी वुपारी खाए थो पाणी जाम थो पीए ॿियो मसाने जे अंदरि का सोज़िश थी वञे या गुर्दनि में सोज़िश थिए या उनजो बनावट जेको नुक़्स हुजे त इहे सभु मिली करे इन ॻाल्हि खे वधाए घणो करे सघनि। ऐं हू जेको तव्हां पायखाने जी ॻाल्हि कई उहो छो? पायखाने छा त इहो कंट्रोल ॿिन्ही जो मसाने जो ऐं पायखाने जो गॾु हूंदो आहे। उहो उन में जेकॾहिं कमज़ोर आहे बिल्कुलु उन में करंगे जी हॾीअ में किथे को नुक़्स बि थी सघे थो या उन्हनि जो जेको कंट्रोल आहे दिमाग़ तम थिए थो उन में को मसइलो आहे ॿार में त उहो बि थी सघे थो। सर इन्हनि ॿिन्ही जो जेकॾहिं राति जो ॿारु पेशाब करे थो या पायखानो हुनजो वेही थो हिन जो कोई इलाज बि आहे? साईं हिन जा इलाज आहिनि असीं चवंदा आहियूं बिहेवियरल थेरेपी ॿियो उनजो कंट्रोल। पर सभिनी खां वॾी ॻाल्हि इहा त जेकॾहिं इहो 8 सालनि जे ॿार में जेको थोरो वॾो थी वियो त उनजे पोयां ॾिसणु खपे त पोयां को फिज़िकल या जिस्मानी को नुक़्स त कोन्हे नफ़्स जो हुजे या कंहिं बि उहो चेकअप तमामु ज़रूरी आहे। उनजे लाइ कॾहिं कॾहिं पेशाब ऐं गुर्दनि जो अल्ट्रासाउंड वग़ैरह बि थींदो आहे पेशाब जो टेस्ट बि थींदो आहे ऐं ॿियूं ॻाल्हियूं ॾिसणियूं पवनि थियूं उनखां पोइ माण्हू चई सघे थो छा इलाजु थिए। पर इहो सब्जेक्ट अहिड़ो अथव जो घणे जो शौक़ु बि हूंदो
तव्हां ॿुधणु चाहींदो मुंहिंजे ख़्याल में ही सॼो सेशन थियणु खपे बिल्कुलु कंदासीं इहो तव्हां पर हिन जो नोट जवाब करे बिल्कुलु रखो कंदासीं तव्हां इलाज याफ़्ता शइ हा। आहे ऐं हुन में जीअं काकुस वारी ॻाल्हि आहे बिल्कुलु उन में अचे थो बिहेवियर न ॿार जो मां तव्हांजी ॻाल्हि रोकंदे नाज़रीन खे बिल्कुलु हिन टॉपिक ते असां बिल्कुलु ॼाण ॾींदासीं हिकिड़ो प्रोग्राम बि कंदासीं त जिन ॿारनि खे राति जो पेशाब या पैखानो वेही थो वञे इहो हिन जो इलाज बि आहे पर हिन जो बाक़ाइदे प्रोग्राम थियणु घुरिजे मां इन पासे ज़रूरु ईंदुसि त जॾहिं सर्दी मौसम शुरू थिए थी तव्हांजो इन्फेक्शन बि थिए थो एलर्जी बि थिए थी नमूनिया बि थिए थी टाइम ख़तमु थियण वारो एहतियात कहिड़ा कजनि जे इहे बीमारियूं थियनि ई न साईं सभिनी खां वॾी शइ इहा आहे त ॿार जी ग़िज़ायत तमामु सुठी हुअणु सुठी ग़िज़ा हुजे ऐं ॿारनि खे अहिड़ियूं शयूं न ॾिजनि जेके इन साह जी बीमारियुनि खे वधाइनि था उहे बि न ॾिजनि मसलन फीडर ॾियणु चूसनी ॾियणु बाज़ारी शयूं वठी ॾियणु ऐं बैलेंस ग़िज़ा हुअणु ज़रूरी आहे तंहिंखां पोइ घर जो अंदरि जो माहौल सभिनी खां ज़रूरी आहे उहो साफ़ कमरनि में अमूमन माण्हू स्प्रे कनि था चाहे ख़ुशबूअ लाइ चाहे मच्छरनि लाइ या अवां उन में अहिड़ियूं शयूं रखो था किताब रखिया पिया हूंदा आहिनि उन मां दज़ अचंदी आहे ऐं किचन मां अचे थो थधि खां मां पाण वटि थोरो जोश घणो हूंदो आहे थधि खां पचाईंदे पचाईंदे ॿार खे ॿुॿियो था छॾीनि महिरबानी करे उनखे अहिड़े बचबो हर शइ खाए पर एहतियात मुतवाज़न अंदाज़ में कबो ईअं न कजो ॿार हींअर ॿार ईंदा आहिनि न असां वेही 15 लेफ़ा लाहींदा आहियूं तंहिंखां पोइ ॿार ॾिसण में ईंदो आहे त ओतिरो अजायो वेहण बि ठीकु न आहे मुनासिब अंदाज़ में कंट्रोल रखिणो आहे त जीअं घणो बि न थिए ऐं अजायो डॉक्टर साहब मैसेज छा हूंदो पैगाम छा हूंदो साईं ॿारनि खे सुठी सिहत लाइ सुठी ग़िज़ा तंहिंमें माउ जो खीरु शुरू कजे फीडर जी अवॉइडेंस कजे बचाव जा हिफ़ाज़ती टुका लॻाइण तमामु ज़रूरी आहिनि जंहिंमें गवर्नमेंट जे तरफ़ां नमूना ॿ टे नमूना पेंटा में हलनि था हिकिड़ो नमूनो न्यूमो जो हले थो न्यूमोकोकल जो हिफ़ाज़ती टुका ज़रूरु लॻाइणा आहिनि ऐं ॿियो बि मिलनि था ऐं उनखां अलावा जेकॾहिं पंहिंजो माहौल सुठो ऐं साफ़ु सुथिरो रखिजे त इहो गॾिजी करे साह जी बीमारियुनि खे घटाइण में मदद करे थो ऐं सभिनी खां सुठो तरीक़ेकार जेको आहे सो हिकिड़े पासे कुदरत जो ॾिनल माउ जो खीरु आहे ॿिए पासे जेको इंसानी तख़लीक़ आहे वैक्सीन्स उहे आहिनि त इहे ॿ मिलाए करे जेकर असां पंहिंजे ॿारनि जी नंढनि गुलनि फुलनि जी सुठी निगराश कंदासीं त इनशाला उहा सुठी सिहत माणींदा उन्हनि जी सुठी सिहत सां असांजे घर जी सिहत बि सुठी ऐं असांजे माहौल ऐं वॾी महिरबानी डॉक्टर इक़बाल असां वटि तव्हां आयो तव्हांजी वॾी महिरबानी नाज़रीन डॉक्टर इक़बाल प्रोफेसर साहब असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं कयूं तव्हांजे सवालनि जा जवाब ॾिनई जेके बि तव्हांजा सवाल हुआ उहे बि ॾिनई पर वक़्त जी घटिताई करे काफ़ी कॉलरनि जो असां कॉल वठी बि न सघियासीं पर डॉक्टर साहब ॾाढी सुठी ॻाल्हि कई त जेकॾहिं असां पंहिंजे माहौल खे साफ़ु सुथिरो रखूं पंहिंजे घर खे रखूं पंहिंजे जिस्म खे साफ़ु सुथिरो रखूं बहितर ऐं सुठी ऐं बैलेंस ग़िज़ा जेकॾहिं असां इस्तेमालु कयूं त असां मर्ज़नि खां बचंदा रहंदासीं बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद भाई पाण खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़।